अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا رحمة للعالمين अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जो फज़ल अल्लाह ताला जो करम एहसान है जो अल्लाह ताला असांखे ईमान नसीब फरमायो पंहिंजे सभिनी खां वधीक महबूब सभिनी खां वधीक मुकर्रम मुअज़्ज़म मुशर्रफ मुनव्वर सभिनी खां वधीक ऊंचे सभिनी खां वधीक आला पैगंबर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी उम्मत मां पैदा फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन इन ईमान ते आमाल सालिहा ते ईमान जी अल्हम्दुलिल्लाह असांखे अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाई असां इनके कामिल बनायूं अल्लाह पाक असां जेको असां कलमू पढ़ी वाइदो कयो आहे त या अल्लाह असां तुंहिंजा फर्मा बरदार थी करे तुंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा पैरोकार थी करे उन्हनि जी ताबेदारी कंदे ज़िंदगी गुज़ारींदासीं इहो जेको वाइदो असां अल्लाह पाक सां कयो आहे इहो अल्लाह ताला असांखे पूरो करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त पोइ असांजी दुनिया बि जन्नत जो नमूनो आहे ऐं मरण खां पोइ असांखे का परवाह कान्हे कंहिं क़िस्म जो को डपु डाव कोन्हे दुनिया बि जन्नत जो नमूनो क़बर उन खां वधीक हशर उन खां वधीक ऐं जन्नत त हमेशह हमेशह जो राहतूं त इहो ईमान ऐं आमाल सालिहा इन में जेके खणी आया असां वटि पैगाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेतिरी उन्हनि सां महबत वधीक हूंदी ओतिरो असांखे उन्हनि जे पैगाम ते अमल करणु आसान थींदो इन सिलसिले में अल्हम्दुलिल्लाह इहो सिलसिलेवार बयान शुरू थियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सीरत तय्यबा के बयान कजे ताकि बयान करण वारे खे बि फ़ाइदो थिए उहो बि मोहताज आहे ऐं ॿुधण वारनि खे बि फ़ाइदो थिए इन सिलसिले में अल्हम्दुलिल्लाह पाण पहुता हुआसीं यानी हिजरत ते त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन हिजरत फरमाई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूअत त जेका आहे उहा तमामु पहिरीं मिली वई हुई जीअं मूं अर्ज़ु कयो त अचे थो त कुंतु नबियन व आदम बैनल माइ व तीन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ऐं तॾहिं बि नबी हुयुसि जॾहिं अञा आदम अलैहिस्सलाम मिट्टी ऐं पाणीअ जे विच में हो यानी अञा हज़रत आदम अलैहिस्सलाम जी जे बोते जो जेको गारो आहे उहो बि तयारु कोन थियो हो त मुंहिंजी नबूअत जो फ़ैसिलो तॾहिं खां थी वियो पर ज़ाहिरी एतबार सां जेको आहे सो अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक 40 साल हिकु ॾींहुं थी त पोइ पाण अल्लाह ताला जेको आहे सो ज़ाहिरी तौर ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूअत अता फ़रमाई
उन खां पोइ यानी 13 साल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूअत खां पोइ मक्कतुल मुकरमा में रहिया। उन जी तफ़सील आई त पाण दावत ॾींदा रहिया, ख़ैर खाईअ सां हिकिड़े हिकिड़े खे सम्झाईंदा रहिया ऐं हुननि जे तरफ़ां अगरचे मुसीबत यानी तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़त्ल ताईं करण जो जेको आहे सो साज़िशूं थियूं ऐं जेका कोशिशि हुननि खां पुॼी हुननि खां पुगी उन में हुन घटायो कोन, वसां कोन घटायो, पूरे तरीक़े सां हुननि जेको आहे सो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, इस्लाम खे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैरोकारनि खे उन्हनि खे यानी मुसीबतुनि में विधो, ज़ुल्म कया, एतिरा ज़ुल्म कया जो उन खे बयान ऐं तहरीर में बि आणे कोन थो सघिजे, जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बर्दाश्त कयो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा अहले बैत बर्दाश्त कयो, इन खे तहरीर में बि कोन थो आणे सघिजे, न को बयान थो पूरो करे सघिजे। बहरहाल उन खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत फरमाई। हाणे मदीना तय्यबा में अल्लाह पाक पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथियुनि खे हिकिड़ी कुवत अता फरमाई, ज़ाहिरी कुवत बि अता फरमाई। हूअं दीन में त कुवत आहे ई, पर ज़ाहिरी कुवत बि अल्लाह ताला अता फरमाई। हाणे हिते जिहाद जो सिलसिलो शुरू थियो। पहिरीं हिजरी में त इन में हिकिड़ो इश्काल कयो थो वञे, कई 100 सालनि खां इस्लाम ते इहो काफ़िरनि जे तरफ़ां, अहले यूरोप जे तरफ़ां, काफ़िरनि जे तरफ़ां इहो एतिराज़ कयो पियो वञे त इस्लाम जेको पूरी दुनिया में फैलिजो आहे ऐं पूरी दुनिया में पखिड़िजो आहे, उहो तलवार जे ज़ोर सां पखिड़िजो। इहो हिकिड़ो धोखो आहे ऐं इहो हिकिड़ो यानी इल्ज़ाम आहे जेको बाक़ाइदा प्रोपगेंडा सां यानी तैयार करे ऐं उन जे मुताबिक़ जेको सो धोखो ॾियण जी कोशिशि कई वई आहे दुनिया वारनि खे। त इन ते ज़रा गौर कजे त ॾिसो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका 53 साल ज़िंदगी आहे, 40 सालनि में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूअती ज़ाहिरी नबूअत अता थी, वरी 13 साल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके आहिनि उहे मक्कतुल मुकरमा में गुज़रिया। इन 53 साल जेका हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी आहे, इन खे ज़रा गौर कजे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कीअं दावत ॾींदा रहिया, कीअं कोशिशि कंदा रहिया। उहा ज़ात, उहा हस्ती जेका पैदाइशी तौर ते यतीम हुजे, पैदाइशी तौर ते यतीम हुजे, जंहिंजो पीउ जेको आहे उहो इन हाल में गुज़ारे थो वञे जो पाण अञा माउ जे पेट में आहिनि, ऐं 6 सालनि जी ज़िंदगीअ में जॾहिं संदन जेको सो अञा नंढपण आहे त संदन वालिदा मोहतरमा हज़रत आमिना जेका आहे उहा बि यानी उन जी आगोश बि जवाब थी ॾेई छॾे, उहा बि वफ़ात थी करे वञे। गुरबत केतिरी आहे, हद खां वधीक गुरबत आहे। वरी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घर जेके आहिनि उहे अहिड़ा जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घर हमेशा बुख रही, हमेशा अक्सर वक़्तु जेको आहे उहो बुख में रहियो। कई महीना गुज़री वेंदा हुआ जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में बाहि कान ॿरंदी हुई, ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेको सो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घर वारा उन्हनि कॾहिं बि पेट भरे करे मानी कान खाधी। अहिड़ी हस्ती ऐं को माल दौलत न, हुकूमतूं सभु हुननि वटि, काफ़रनि वटि, ताक़तूं सभु हुननि वटि, हथियार सभु हुननि वटि, सरदारियूं सभु हुननि वटि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े हाल में कंहिं ते कहिड़ो जबर कंदा इस्लाम क़बूल करण जे लाइ त भई तूं इस्लाम क़बूल कर न त तोखे तलवार थी वञे। गौर कजे, फिक्र कजे, असल में एॾो प्रोपगेंडा कयो थो वञे, एॾो कूड़ फैलायो थो वञे जो उन खां असांजा सादा लो जेके मुसलमान आहिनि वीचारा उहे बि केॾी महिल मुतासिर था थी वञनि त शायदि इन में का हक़ीक़त आहे। ए ईसाई, ए यहूदी, ए हिंदू
ए मुख़्तलिफ़ ग़लति क़िस्मनि जा ग़लति मज़हबनि वारा माण्हू मुतअस्सिब क़िस्म जा माण्हू जेके आहिनि तअस्सुब वारा माण्हू ऐं बाक़ाइदा सोचियल सम्झियल साज़िशुनि सां बाक़ाइदा इन ते महिनतूं कयूं थियूं वञनि बाक़ाइदा इन ते कोशिशूं कयूं थियूं वञनि ऐं जोड़ियो थो वञे ॻाल्हियुनि खे साज़िशूं ठाहियूं थियूं वञनि ऐं पोइ करे असांजे साम्हूं अवाम नास जे साम्हूं पेश थियूं कयूं वञनि त आम जेको वीचारो मुसलमान आहे उहो बि केॾी महिल घबराइजी वञे थो चए थो शायदि हिननि जी का ॻाल्हि सची आहे हालांकि सॼो कुझु कूड़ आहे सॼो कुझु कूड़ आहे या त ख़ुदि धोखे में पियल आहिनि या जेको थो ॿियनि खे धोखो ॾियनि पिया या त पाण ई धोखे में ख़ुदि खे बि कंहिं धोखो ॾिनो आहे या पाण सभु कुझु सम्झंदे ॿुझंदे ऐं जेको आहे सो ॿियनि खे धोखो ॾियण जी कोशिशि करे रहिया आहिनि गौर कजे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती केॾी शफ़ीक़ हस्ती केॾी महिरबान हस्ती पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े के यानी माण्हूअ खे केतिरो मिन्नतूं कंदा त तोखे आउं बाहि खां बचाइणु चाहियां थो बाहि खां बचाइणु चाहियां थो जेकॾहिं तूं इन कुफ़र में मरी वएं शिरक में मरी वएं इन गुमराहीअ में मरी वएं त पोइ तोसां जेको थींदो उहो क़ाबिल बयानु कोन्हे मूंखे ख़बर आहे तोसां छा थियण वारो आहे आउं तो तुंहिंजी उहा तकलीफ़ बर्दाश्त कोन थो करे सघां मूंखे ख़बर आहे मूंखे अल्लाह ताला ॾेखारियो अखियुनि सां ॾेखारियो आहे मेराज में अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जेको आहे सो अखियुनि सां ॾेखारियो दोज़ख त दोज़ख छा आहे कंहिंजो कहिड़ी शइ जो नालो आहे दोज़ख ऐं जेकॾहिं ईमान क़बूल करे वठनि त पोइ अल्लाह ताला हिननि खे छा नेमतूं ॾींदो छा जन्नत ॾींदो उन जूं छा नेमतूं आहिनि उहो बि अल्लाह ताला अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अखियुनि सां ॾेखारियो जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी आया ऐं दिलि में अल्लाह ताला एॾी शफ़क़त भरी एॾी रहमत भरी अल्लाह पाण फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां अव्हांखे न मोकिलियो मगर जहाननि ते रहमत बनाए करे सभिनी खां वधीक शफ़क़त का माउ को पीउ को दोस्त को बि कंहिंजे लाइ का मख़लूक कंहिंसां एतिरी मोहब्बत एतिरी शफ़क़त एतिरी ख़ैर खाई एतिरी जेको आहे सो हुनजी भलाई चाहे नथी सघे जेतिरी भलाई जेतिरी ख़ैर खाई अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी इंसाननि जी सॼी मख़लूक जी ख़ैर खाई अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे दिलि में भरे छॾी हुई त पाण मिनथूं कंदा हुआ उन्हनि खे ऐं हुन पासे खां छा हूंदो क़त्ल जूं साज़िशूं मार कुट कंहिं सहाबी खे पकड़ींदा हुआ उनखे ॿोरीअ में बंदि करे ऐं जेको आहे सो दूं ॾिनो वेंदो ऐं चयो वेंदो त तूं जेको सो कुफरिया कलमूं चओ वरना ईअं तोखे मारे छॾींदासीं कंहिंखे सॼी राति कोड़ा हणी हणी ज़ख़्मी कयो वेंदो ऐं उन खां पोइ मक्कतुल मुकर्रमा जी गरम रेतीली ऐं पथरीली ज़मीन जे घर ते हुनखे जेको तो गीहलियो वेंदो अलाह जे कहिड़ियूं कहिड़ियूं कंहिंखे जेको तो लोह गरम करे ऐं हुनखे मथे खे जेको तो ॾंभ ॾिना वेंदा हुआ यानी अहिड़ियूं अहिड़ियूं तकलीफ़ूं जेके इंसान सही कोन थो सघे केतिरनि खे हुननि मारे छॾियो हज़रत सुमैया हज़रत अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह ताला जी वालिदा उनखे अबू जहल जेको आहे सो हिकिड़ो पेर हुनजो हिकिड़ी टंग हुनजी जेको हिकिड़े उठ में ॿी टंग हुनजी ॿिए उठ में ॿधी उठनि खे भॼाए उहो वीचारी चिरजी वई विच में हुन जेको शर्मगाह ते हुन नेज़ो हुयो जंहिंजे करे जेको आहे सो उहो पोड़ी वीचारी उहा चिरजी वई ॿ टुकर थी वई पर हुनखे क़यास कोन आयो त इस्लाम छॾियो दीन छॾियो न त असां तव्हां ई कंदासीं अहिड़नि माण्हुनि जे बारे में बि छा हुकुम हो ओॾे तॾहिं कहिड़ो जिहाद हो त उदउ इला सबील रब्बिक बिल हिकमति वल मौइज़तिल हसनति वजादिलहुम बिल्लती हिय अहसन ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे पंहिंजे रब जे रस्ते जे तरफ़ सॾियो दावत ॾियो उदउ इला सबील रब्बिक पंहिंजे रब जे रस्ते जे तरफ़ इन्हनि खे दावत ॾियो कीअं बिल हिकमत सां समझदारीअ सां वल मौइज़तिल हसना सुठी नसीहत सां सुहिणी नसीहत सां नरम अंदाज़ सां सुहिणे अंदाज़ सां हिननि खे ॻाल्हि सम्झायो हालांकि ही नरमीअ सां ॻाल्हाइण जे लाइक़ ई कोन हुआ पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त न
ऐं जेकर बहस जी ज़रूरत पइजी वञे ऐं बहस करण जो मौक़ो अची वञे त पोइ जादिलहुम बिल्लती ही अहसन, पोइ बहस बि भले करियो, बहस करे तव्हांखे का ॻाल्हि सम्झाइणी हुजे पर तव्हांजी जो तरीक़ो जेको हुजे नरम हुजे, सुठो हुजे ऐं अंदाज़ तव्हांजो बहितरीन हुजे, सुहिणे अख़लाक सां बहस बि करियो त सुहिणे अख़लाक सां करियो, तेज़ लफ़्ज़ बि न ॻाल्हायो, तेज़ लहजो बि न अख़्तियार करियो। इहा हो जिहाद उन वक़्त में। ऐं क़ुरान जा जेके वाज़े दलाइल आहिनि उहे क़ुरान जा वाज़े दलाइल बयान करे ऐं पोइ हुननि खे सम्झायो, इन सां जिहाद करियो। वजाहिदहुम बिही जिहादन कबीरा, इन क़ुरान जे ज़रिए सां यानी क़ुरान जा वाज़े दलाइल बयान करे इन क़ुरान जे ज़रिए सां इन्हनि सां जिहाद करियो, हिननि खे सम्झायो, बार बार सम्झायो, बार बार सम्झायो ताकी ही जेको आहे सो पंहिंजे नुक़सान खां बची पवनि। वॾे खसारे में वञनि पिया ए काफ़िर, ए मुशरिक, ए बुत परस्त, ए जेको सो ग़लतकार, जेतिरा बि जेको सो इस्लाम खां ख़िलाफ़ वञनि पिया, उहे सभु दीन खां ख़िलाफ़ जेके वञनि पिया, वॾे टोटे ऐं वॾे नुक़सान में वञनि पिया, इन्हनि खे बचायो वञे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे लाइ कोशिशि फरमाई। पोइ अंदाज़ो लॻायो अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो मुबारक जमायत पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फरमाई। हाणे इन्हनि खां पुछिजे जेके एतिराज़ कनि था त भई इस्लाम जेको आहे यानी इस्लाम तलवार जे ज़ोर ते पखिड़िजो आहे, त उन्हनि खां पुछिजे त भई ॿुधायो त हज़रत सईदना अबू बकर सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला ते कंहिं तलवार खई, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ते कंहिं दबाव विधो, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला ते कंहिं जेको तो जबर कयो, हज़रत अली शेर ख़ुदा अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला खे कंहिं जेको तो मजबूर कयो त मुसलमान थियनि। हेतिरा सहाबा, हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला उन्हनि जो भाउ उनैस ऐं उन्हनि जो बनु गफ़ार कबीलो जेको हो उनखे कंहिं मजबूर कयो, कहिड़ी तलवार हुई उन वक़्त में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, कहिड़ी हुकूमत हुई, कहिड़ी कुवत हुई, कहिड़ी ताक़त हुई, कहिड़ो माल हो जंहिं माल जे लालच में हुननि खे इस्लाम में मजबूर कयो वियो त तव्हां अचो, कहिड़ी कुवत हुई जंहिंजे ज़रिए सां हुननि खे मजबूर कयो वियो, हरगिज़ न, कुझु कोन हो। पंहिंजे रज़ा ख़ुशि, बल्कि छा हो मुसीबतूं हुयूं, जेको मुसलमान ते थियो उनखे मुसीबतूं बर्दाश्त करणियूं थी पियूं, उनखे सभिनी जेको सो पंहिंजे माल जान रिश्तेदार हर शइ खे छॾिणो थो पियो, वॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾियणियूं थी पियूं। ॿियो हिननि जे मथां त कहिड़ी जेको आहे सो यानी इस्लाम क़बूल करण जे लाइ हिननि खे छा मजबूर कंदो, बल्कि इस्लाम क़बूल करण सां हुननि जे साम्हूं मुसीबतूं साम्हूं हुयूं, करण जे लाइ न बल्कि करण जे ख़िलाफ़, त तव्हां इस्लाम क़बूल कंदव त तव्हां जे लाइ मुसीबतूं आहिनि। उन जे बावजूदि कहिड़ी उहा ताक़त हुई जंहिं इन्हनि खे जेको आहे सो इन ॻाल्हि ते मजबूर कयो त पंहिंजी रज़ा ऐं ख़ुशीअ सां मुसलमान थियनि। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो सहाबा रिज़वानुल्लाह अजमईन, हज़ारें सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन मक्की दौर में केतिरा मुसलमान थिया। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो हू जेको यमन खां आयो हज़रत तुफ़ैल बिन तुफ़ैल बिन अमर दोसी, उन खे ऐं कबीला बनु दोस जे जेको 80-70 ख़ानदान मुसलमान करे आयो, उन्हनि ते कंहिं तलवार खई हुई, कंहिं उन्हनि खे मजबूर कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिजरत जे रस्ते में पाण जेको सो बुरैदा असलमी 70 माण्हुनि खे वठी जेको अची मुसलमान थियो, उन्हनि ते कंहिं तलवार खई हुई। जेको बनी अशहल जेको कबीलो हो मदीना मुनव्वरा जा, उन्हनि खे कंहिं इन ॻाल्हि ते मजबूर कयो हो त हू दिलि जी ख़ुशीअ सां मुसलमान थियनि, न सिर्फ़ु मुसलमान थियनि बल्कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण वटि वठी वञी ऐं सॼी दुनिया सां जंग जोटण जो जेको आहे सो छा कनि, ऐलान कनि त असां तव्हांजी हिफ़ाज़त कंदासीं, असांजी जान वञे त वञे, असांजो माल वञे त वञे, असांजो औलाद असांजे साम्हूं कुसी वञे त कुसी वञे, छा बि थी वञे हर कुर्बानी करण जे लाइ तयार आहियूं, असां तव्हांखे जेको आहे सो छॾींदासीं कोन, तव्हांखे वठी वेंदासीं। कहिड़ी शइ हुई आहे, छा हिननि सभिनी खे तलवार मजबूर कयो? केतिरा माण्हू
माशाअल्लाह। ऐं सभु जा सभु जेको तो दीन जे इस्लाम जे इस्लाम जेको आहे उहो पंहिंजे फैलाव जे लाइ तलवार जो मोहताज कोन्हे। इस्लाम में ख़ुदि कशिश है, ख़ुदि कशिश है, इस्लाम में ख़ुदि कशिश है। इन कशिश जे करे जेको आहे सो सलीमुल फितरत जेके तबीयतूं आहिनि उहे इस्लाम जे तरफ़ छिकजनि थियूं। त अल्लाह रब्बुल आलमीन जीअं को अहिड़ो मज़हब जंहिंजे बारे में सोचिजे त मज़हब जेको आहे उहो जेकॾहिं माण्हुनि खे ज़बरदस्ती ऐं जबर सां ऐं पंहिंजे कहर सां ऐं पंहिंजे अंदरि दाख़िल करे थो त उहो मुकम्मल दीन कोन्हे, उहो कामिल दीन कोन्हे। जेको माण्हुनि खे मजबूर थो करे पंहिंजे अंदरि दाख़िल थियण में, उहो कामिल दीन कोन्हे। अहिड़े तरीक़े सां उहो बि कामिल दीन कोन्हे जंहिंमें सियासत न हुजे, उहो बि कामिल दीन कोन्हे जंहिंमें सियासत न हुजे, ऐं उहा सियासत बि न आहे जंहिंमें हथियार न हुजे। पंहिंजी हिफ़ाज़त, पंहिंजे दीन जी हिफ़ाज़त इहा बि ज़रूरी आहे। जेकॾहिं को डॉक्टर आहे उहो सिर्फ़ु मरहम हणणु सम्झे ॼाणे थो, बाक़ी जेको उज़वो बेकार थी वञे ऐं फासिद थी वञे उनखे ऑपरेशन करे कटणु कोन थो ॼाणे त पोइ मुकम्मल डॉक्टर किथां चइबो। चुनाचे मुकम्मल डॉक्टर उहो आहे जेको ॿई कम ॼाणे, ॿई ज़रूरतूं आहिनि। ईअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला शफ़ीक बनाए, रहीम बनाए करे मोकिलियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 53 साल पंहिंजा जेके आहिनि उहे महिनत कई। 40 सालनि खां पोइ 13 साल पूरा महिनत कई। हर एतबार सां इंसानियत में मर्ज़ अची वियो। कहिड़ो मर्ज़? ज़हर, छाजो? कुफ्र जो, शिरक जो। इहो ज़हर अची वियो। हाणे इंसानियत ईअं थी वई जीअं के बीमार जिस्म, ज़हरीलो बीमार जिस्म। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जे मथां जेको सो कोशिश कई, महिनत कई, हर तरह हिननि जे रग ऐं रेशे में जेको आहे सो पूरी शफ़क़त सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोशिश कई त हीउ जेको आहे सो बची पवनि। अल्हम्दुलिल्लाह केतिरा माण्हू इन खां बचिया दावत सां। उन खां पोइ बाक़ी उहे उज़वा वञी रहिजा ऐं उहे जॻहियूं वञी रहिजूं जंहिंजे अंदरि जंहिंखे कटण खां सवाइ ॿियो को इलाजु कोन हो। वरना छा थी इन जी ॻाल्हि जो ख़तरो हो त इहो जेको ज़हरीलो उज़वो आहे न इहो ॿियनि उज़वनि खे बि ख़राबु कंदो। जीअं हींअर थींदो आहे, केतिरा माण्हू हूंदा आहिनि अल्लाह पनाह में रखे उज़वा ख़राबु थी, पेर ख़राबु थी वेंदा आहिनि। शुगर वारा माण्हू हूंदा आहिनि, पोइ पेर ख़राबु थी वेंदा आहिनि, कारा थी वेंदा आहिनि। हाणे डॉक्टर जो चवंदो त भई इहो आङूठो हाणे ख़राबु थी वियो आहे, पहिरीं हुन ते इलाजु कंदो आहे मलहम जे ज़रिए सां, इंजेक्शन जे ज़रिए सां, गोरियुनि जे ज़रिए सां मुख़्तलिफ़ क़िस्म जा इलाज कया वेंदा आहिनि ताकी हिनखे कटणो न पए। पर जेॾी महिल सॼो ॾिठो वेंदो त हाणे इहो बिल्कुलु ख़राबु थी वियो आहे, हाणे इन जो को इलाजु कोन्हे सवाइ इनखे कटण जे। हाणे डॉक्टर जो मशवरो ॾींदो त जेकर इहो न कटरायो त छा थींदो? हाणे इहो मथे हिसे खे बि जेको सो ख़राबु कंदो। हिन जो ज़हर जेको आहे उहो सिरायत कंदो, दाख़िल थींदो मथे हिसे में, उनखे कटींदो। हाणे ऐन हिकमत आहे ऐं ऐन हकीमाना उसूल आहे त जेको तो इनखे कटियो वञे। को बि इन कटण खे जेको आहे सो ज़ुल्म कोन चवंदो। ईअं इस्लाम जिहाद जो मक़सद बि इहो ई आहे, जिहाद जो मक़सद बि इहो ई आहे। वरना जिहाद जेको आहे जिहाद जी फ़र्ज़ियत जेका आहे उहा इन लाइ कान कई वई आहे नऊज़ बिल्लाह त माण्हुनि खे ज़बरदस्ती मुसलमान कयो वञे। माण्हुनि जे सिसनि ते जेको तलवारूं रखी करे चयो वञे त तव्हां मुसलमान थियो वरना तव्हांजी सिसी कटियूं था। हरगिज़ न, हरगिज़ न। इहो जेको बि सम्झे थो या जेको बि ईअं चवे थो इहो बिल्कुलु ग़लति थो चवे। इहा जिहाद जे फ़र्ज़ थियण जो इहो मतिलबु आहे ई कोन, इहो मतिलबु कोन्हे। वरना जे इहो मतिलबु हुजे हा त पोइ जिज़ियो किथे थिए हा। हालांकि शुरू खां वठी जॾहिं खां जिहाद फ़र्ज़ थियो आहे तॾहिं खां वठी जिज़ियो आहे। जिज़ियो छा खे चवंदा आहिनि? जिज़ियो चवंदा आहिनि टैक्स।
भाई इस्लामी हुकूमत में जेके गैर मुस्लिम रहनि था उन्हनि खां जेको टैक्स वरितो वेंदो मामूली थो थिए, तमामु मामूली टैक्स, ऐं उहो टैक्स मामूली वठी करे पोइ हाणे हुननि जी जान महफ़ूज़, हिननि जो माल महफ़ूज़, हिननि जा औलाद महफ़ूज़, हिननि जो इबादत खाना हिननि जा महफ़ूज़। पोइ इस्लामी हुकूमत जेका आहे उहा ज़िम्मेदारी खणे थी त असां तव्हांजी जेको आहे सो हिफ़ाज़त कंदासीं। आम जेको लॉ आहे, आम जेको कानून आहे इस्लामी हुकूमत जो, उहो तव्हांखे मञणो पवंदो। ख़ासि पर्सनल लॉ न, पर्सनल लॉ जेको आहे तव्हांजो ख़ासि जेको कानून आहे उन में तव्हां पंहिंजे मज़हब जा पाबंद आहियो, भले आज़ादीअ सां पंहिंजे मज़हब ते अमल करियो, असां तव्हांखे छेड़छाड़ कोन कंदासीं, पर जेको आम लॉ आहे उहो जेको आहे उहो तव्हांखे मञणो पवंदो। जेकर मिसाल जे तौर ते जिहाद हुजे ई इन लाइ हा त भई जेको तो मुसलमान करण त पोइ कंहिंखे बि इस्लाम इजाज़त न ॾे हा त भई कॾहिं बि तव्हांखे असां छॾींदासीं कोन त तव्हां कुफ्र ते रहो, पंहिंजे मज़हब ते रहो, असांजे तरफ़ां तव्हांखे इजाज़त कान्हे। असां सिर्फ़ु इहो ई ॾिसंदासीं त जेको आहे सो तव्हां मुसलमाननि खां अलावा कंहिंखे कोन छॾींदासीं, ईअं कोन्हे। बल्कि इन खां अलावा काफ़िरनि जा 4 क़िस्म आहिनि, काफ़िरनि जा किताबनि में लिखियल, इस्लामी किताबनि में काफ़िरनि जा क़िस्म आहिनि। हिकिड़ो किताब आहे जेको ज़िम्मी जेको मूं ॿुधाए त मुसलमाननि जे मुल्क में रहे थो काफ़िर ऐं जिज़ियो अदा करे थो, ऐं मुसलमाननि जे हुकूमत जो जेको आम कानून आहे उनखे तस्लीम करणु ज़रूरी आहे। पर्सनल लॉ न, आम कानून उहो तस्लीम करणु हुन जे लाइ लाज़मी आहे। ॿियो केरु आहे मुआहिद माना आहे त उहो काफ़िरनि जे मुल्क जो, ऐं उन काफ़िरनि जे मुल्क सां असांजी लड़ाई हुई, पर हाणे असांजो ऐं उन्हनि में पाण में मुआहिदो थियल आहे, पैक्ट थियल आहे त असां पाण में जंग कोन कंदासीं। हाणे जेको असांजो मुआहिदो थियल आहे, हाणे इन जी जान माल ए बि महफ़ूज़ आहे, असां इन जे मथां हथु कोन खणी सघूं। कंहिं मुसलमान खे जाइज़ कोन्हे त हू मुआहिदो करण खां पोइ जेको आहे सो को हथु खणे, जाइज़ कोन्हे। 3 नंबर ते आहे मुस्तामिन। हिकिड़ो माण्हू आहे उहो काफ़िर आहे, कुफ्र ते आहे, ऐं आहे अहिड़े मुल्क में रहे थो जंहिंसां असांजी जंग आहे, हू असांजा दुश्मन आहिनि, हू काफ़िर आहिनि, असांजा दुश्मन आहिनि, ऐं असांजी हुननि सां जंग आहे, पर हू असांखां वीज़ा वठी करे असांजे मुल्क में अचे थो। वीज़ा वठी करे अचे थो माना अमान वठी करे अचे थो, चए थो आउं तव्हांजी वीज़ा टैक्स अदा कंदुसि, तव्हां मूंखे यानी अमुन ॾियो, कुझु वक़्त जे लाइ ऐं तिजारत जे लाइ या कंहिं ॿिए गर्ज़ जे लाइ अचणु चाहियां थो तव्हांजे मुल्क में, तव्हां मूंखे इजाज़त ॾियो। इस्लाम चए थो हा ठीकु आहे, असां इजाज़त ॾींदासीं, तव्हां अचो। उन जे लाइ हुकुम आहे त हुनखे जेॾीमहिल तव्हां वरितो आहे तव्हां हाणे हिन जी हिफ़ाज़त कंदव, पंहिंजे मुल्क में आयो, जेतिरो वक़्तु रहणु चाहे थो रहे, उन खां पोइ वरी वापसि उनखे पंहिंजी जॻह ते पहुचायो, पंहिंजे मुल्क में पहुचायो, उनखे इहो इस्लामी हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। ए 3 थी विया। चौथों हर्बी, जंहिंसां न को मुआहिदो आहे, न को हू असांजे मुल्क में जो रहवासी आहे ऐं टैक्स अदा करे, ऐं न को असांजे आम कानून खे मञे थो, न को असांजो हुन सां मुआहिदो आहे, न को मुस्तअमिन आहे, वीज़ा वठी करे बि कोन आयो आहे, बल्कि हू जेको सो असांजो दुश्मन आहे। हाणे उहो जेकॾहिं मिसाल उन्हनि जो मुल्क असांजे मुल्क ते हमिलो करे थो त पोइ असांखे हिकिड़ो दिफ़ाई जिहाद, माना असां दिफ़ा कंदासीं, असां उन्हनि खे हटाईंदासीं, उनजे लाइ विढ़ंदासीं। जेकॾहिं कंहिंजे घर ते को माण्हू हमिलो करे त ऐं हू दिफ़ा करे, जवाब ॾे, हटाए, त कहिड़ो इहो ज़ुल्म आहे, कहिड़ी इहा नाइंसाफ़ी आहे, कहिड़ो इहो टेररिज़म आहे? इहो त ऐन इंसाफ़ आहे। हर माण्हूअ खे हक़ आहे त हू पंहिंजो दिफ़ा करे। अलबत्ता अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो इक़दामी जिहाद आहे,
हिकिड़ो इक़दामी जिहाद ओ छा आहे त जेकॾहिं असांखे इस्लामी हुकूमत खे महसूसु थिए त फलाणो जेको मुल्क आहे, फलाणा जेके माण्हू आहिनि उहे असांजे हुकूमत जे ख़िलाफ़ु, इस्लाम जे ख़िलाफ़ु, मुसलमाननि जे ख़िलाफ़ु छा था कनि, उहे ख़तरो बणजनि पिया, उहे असांजे मथां हमिलो करण वारा आहिनि, त पोइ असां इक़दामी जिहाद करे हुननि जी उन ताक़त खे तोड़ींदासीं। ऐं मक़सदु छा आहे? मक़सदु इहो आहे त भई इस्लाम रहमत आहे, इस्लाम रहमत आहे सभिनी जे लाइ, असां सभिनी ताईं हिन खे पहुचाईंदासीं। के माण्हू वॾा बणिजी करे, राकास बणिजी करे उहे अवाम खे जेको आहे सो इन दौलत खां महरूम करणु चाहींदा आहिनि। ज़बरदस्ती जेको आहे त असां जेको आहे उन रुकावट खे हटाईंदासीं। अवाम जेको आहे उहे अल्लाह जा बंदा आहिनि, उन्हनि ताईं अल्लाह जी जेका अमानत आहे, अल्लाह जे बंदनि जी अमानत अल्लाह जे बंदनि ताईं पहुचाईंदासीं। त मक़सदु जेको जिहाद जो आहे उहो मुसलमान करणु कोन्हे, मक़सदु जिहाद जो जेको मुसलमान करणु कोन्हे, बल्कि सुठा अख़लाक फैलाइणु आहे, सुठा अख़लाक फैलाइणु आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो यानी दावत आहे, दावत में जेके रुकावट बणजनि, जेके जेको आहे सो रुकावटूं बणजनि ऐं ॿियनि अल्लाह जे बंदनि ताईं अल्लाह जे पैगाम पहुचाइण में जेको आहे सो हाइल थियनि, त उन्हनि खे हटाइणो आहे। बसि इन खां अलावा जिहाद जी ॿी का मशरूइयत जो मक़सदु कोन्हे, मक़सदु सिर्फ़ु इहो आहे। चुनाचे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी पंहिंजी 13 सालनि जी ज़िंदगी यानी जॾहिं 53 सालनि ताईं पाण पहुता आहिनि, त इहा पाण महिनत फरमाई, महिनत करे ऐं उन खां पोइ जेॾी महिल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना तैयबा थी विया। अच्छा, उन मशरूइयत जिहाद खां पोइ बि जेको आहे सो अहिड़ा माण्हू मुसलमान थी विया हुआ जेके वॾा कुवत वारा हुआ, वॾा जेको आहे सो हिम्मत वारा हुआ, बहादुर हुआ, शुजा हुआ, लेकिन उन जे बावजूद पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे इहा इजाज़त इस्लाम कान ॾिनी, क़ुर कान ॾिनी त भई तव्हां हथु खणो, हथु खणो, इन जी इजाज़त कान ॾिनी, बल्कि पहिरीं तव्हां हिननि खे सम्झाईंदा रहो। हतल वुसा कोशिशि कई वई त हिननि खे जेको आहे सो सम्झाइण सां कमु थी वञे, पर उन जे बावजूद जेॾीमहिल कोन थियो ऐं हुननि बल्कि पहिरीं पाण हमला कया इस्लाम ते, त पोइ इजाज़त ॾिनी वई भई तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां हथु खणी सघो था। उन में बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फरमायो त जेको आहे सो जेके हिननि जा अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि, काफ़िर अहिड़े क़िस्म जा आहिनि जिन में यानी जिन जे इस्लाह जी का सूरत ई कान्हे ऐं उहे जंग करण जे लाइ असांजे मथां आया आहिनि, त पोइ सिर्फ़ु अहिड़नि ते हथु खणो जिन जे अंदरि कंहिं क़िस्म जी भलाई जी का उमेद कान्हे, बल्कि इन्हनि मां इहो ख़तरो त ॿियनि खे बि ख़राबु कंदा, इन्हनि खे भले कटे छॾियो। अच्छा, अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो उन्हनि में बि वरी जेके उन्हनि जूं ज़ालूं, उन्हनि जा ॿार, पोढ़ा माण्हू, उन्हनि जा उलमा, उन्हनि जा दीनी रहनुमा जेके आहिनि, उन्हनि खां जेके जंग कोन था कनि, असां सां कोन था विढ़नि, असांखे उन्हनि जे खां को ख़तरो कोन्हे, उन्हनि ते को हथु न खणो। ऐं जिहाद जे मौक़े ते जिन माण्हुनि खे जबरन आंदो वियो आहे लड़ाई जे लाइ, पाण पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां कोन आया, उन्हनि ते हथु न खणो। हज़रत इक्रिमा रज़ी अल्लाह तआला चए थो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर जे लड़ाई जे मौक़े ते ऐलान फरमायो हो त जंहिं बि सहाबीअ जे साम्हूं बनु हाशिम जो को माण्हू अचे त पोइ उनखे कुझु न करे। छो त बनु हाशिम जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे काफ़िर ज़बरदस्ती ज़ोरी वठी आया आहिनि, उहे पंहिंजी रज़ा ख़ुशी सां कोन आया। अहिड़े तरीक़े सां जेॾी महिल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पवंदी हुई त हीउ जेको माण्हू आहे हिन में कुझु अख़लाक सुठा मौजूदु आहिनि, पाण हुनखे चवंदा हिन खे कुझु न करियो, सुठा अख़लाक हिननि में मौजूदु आहिनि, हिन खे कुझु न करियो। माना हिन में अञा उमेद आहे, हिन में अञा उमेद आहे त हीउ मलहम लॻाइण सां सही थी वेंदो, बसि हिन में सुठी शइ आहे, हिन खे हिकिड़े पासे करियो। अहिड़े तरीक़े सां हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमाईंदा त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो 7 काफ़िर हुआ, उन्हनि 7 काफ़िरनि खे जे बारे में हुकुम फरमायो त हिननि खे जेको आहे सो क़त्ल करे छॾियो। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम आया, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जी चयो त हिननि मां फलाणो जेको 6 जेके माण्हू आहिनि, उन्हनि 6 माण्हुनि जे बारे में त तव्हांजो इहो हुकुम सही आहे बिल्कुलु,
पर हिकिड़ो फलाणो जेको माण्हू आहे इन जे बारे में जेको आहे इहो हुकुम तव्हां वापसि वठी छॾियो, छो त इहो माण्हू सिले रहमी करे थो, पंहिंजी माइटी मिटी जोड़े थो, हिन में इहा ख़सलत आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो त तव्हां पंहिंजे तरफ़ां बि इहा ॻाल्हि करियो या अलाह पाक जो हुकुम आहे? त हुननि फरमायो अलाह ताला मूंखे हुकुम फरमायो आहे, पोइ पाण हुन खे अलॻि करे छॾियो। यानी असल मक़सूद इहो आहे ई कोन, न को खून रेज़ी मक़सूद आहे, न को जेको आहे सो इस्लाम में दाख़िल करणु या इस्लाम खे ज़ोर ज़बरदस्ती कंहिंखे इस्लाम मञाइणु, न इन इहो को मक़सूद कोन्हे। हिकिड़े पासे इस्लाम इहो आहे ऐं जिहाद इहो आहे, ॿिए पासे जेके इल्ज़ाम लॻाइनि था पंहिंजे मुंहं में ॾिसनि, पंहिंजे अंदरि ॾिसनि, पंहिंजे जेको तो गिरेबान में ॾिसनि त संदन मज़हबनि में छा आहे, उन्हनि केॾा ज़ुल्म कया आहिनि। उंदुलुस जी जेका तारीख़ आहे उंदुलुस यूरोप जी, इहा पढ़ी ॾिसिजे। 9वीं सदी ईस्वी खां वठी 17वीं सदी ईस्वी ताईं जेके इन्हनि जा पंहिंजा लेखक, पंहिंजा तारीख़दान, उहे पाण चवनि था त क़त्ल जे ज़रिए सां ऐं वॾनि वॾनि सज़ाउनि जे ज़रिए सां जबरन केतिरनि माण्हुनि खे ईसाई बनायो वियो, केतिरनि माण्हुनि खे ज़बरदस्ती ईसाई बनायो वियो, केतिरनि माण्हुनि खे जेको सवे माण्हुनि खे ज़िंदा साड़ियो वियो, केतिरनि माण्हुनि खे जेको आहे सो क़ैद में विझी उन्हनि जे बच्चनि खे संदन साम्हूं कुठो वियो, केतिरनि माण्हुनि खे जेको आहे सो अज़ियतनाक सज़ाऊं ॾिनियूं वियूं, केतिरनि माण्हुनि खे ज़बरदस्ती पंहिंजे ग़लति दीन जे अंदरि मड़ियो वियो, दाख़िल कयो वियो, केतिरो मुसलमाननि जा 80,000 जेको आहे किताब नायाब नुस्ख़ा, जेके कलमी नुस्ख़ा, उन्हनि खे उंदुलुस जे जेको तो गुरनाता जे मैदान में ईअं नज़र आतिश कयो वियो, साड़ियो वियो। केतिरियूं मस्जिदूं, वॾियूं वॾियूं मस्जिद कुर्तबा, जामे कुर्तबा जेको आहे उनखे जेको गिरजा, ज़बरदस्ती गिरजा बनायो वियो। ऐं छा छा थियो आहे तारीख़ में, ख़ुदि इन्हनि जा तारीख़दान उहे लिखनि था त हीअं थियो, हीअं असां कयो। जेके पाण इहो चवनि था त पोइ माण्हुनि खे असल में छा आहे, जो माण्हुनि खे ॿिए जे अखि जो कखु नज़र थो अची वञे, पर पंहिंजी काम बि नज़र कान थी अचे, शहतीर बि पंहिंजो नज़र कोन थो अचे, ऐं ॿिए जो उन्हनि खे जेको ज़रो कखु बि नज़र अची थो वञे। ॿियनि ते एतिराज़ करणु तमामु सवलो आहे, पर पंहिंजे गिरेबान में झाके ॾिसणु, सॼी दुनिया में इहो प्रोपेगेंडा हलायो पियो वञे त भई इस्लाम जेको तलवार जे ज़रिए सां फैलियो, हालांकि इहो बिल्कुलु कूड़ आहे, बिल्कुलु दगाबाज़ी आहे, बिल्कुलु धोखो आहे। हक़ीक़त इहा आहे त इस्लाम फैलजण जे लाइ कंहिं बि तलवार जी इस्लाम खे ज़रूरत कान्हे। हा अलबत्ता, लेकिन इहो बि कोन्हे त जेको आहे सो पंहिंजो दिफ़ा बि न थिए ऐं असां पंहिंजे ख़तरात खे जेको आहे सो मिटायूं बि न। हर माण्हू चाहे थो त आउं पंहिंजे जेको तो ख़तरात खे मिटायां, ऐं पंहिंजे ख़तरे खे मिटाइण या इस्लाम पूरी इंसानियत जे लाइ हिकिड़ो रहमत जो पैगाम आयो आहे, उनखे चंद माण्हू मिली करे, चंद जेके आहिनि बदमाश मिली करे चवनि त ॿियनि ताईं बि न पियो अचे इहो, जीअं असां बर्बाद थियूं ईअं ॿिया बि बर्बाद, ॿियनि खे बि बर्बाद करियूं। हम तो डूबे सनम तुमको भी ले डूबे। जेकर इहा ख़्याल आहे त पोइ इन्हनि खे जेको इन्हनि जी इन ॻाल्हि खे बर्दाश्त कोन कबो, ऐं इहो ऐन हिकमत आहे, इहो अक़लमंदी आहे, केर बि इनखे ग़लति कोन थो चई सघे। त अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे सही सम्झ नसीब फरमाए, पूरी इंसानियत खे अल्लाह सही सम्झ नसीब फरमाए। असां कंहिंजा दुश्मन कोन आहियूं, असां अल्हम्दुलिल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह पाक रहमतुल लिल आलमीन फरमायो आहे, उन्हनि जा पैरोकार आहियूं। असांजे दिलनि में बि आहे त सॼी दुनिया जा इंसान जेके आहिनि उहे कलमो पढ़ी मुसलमान थियनि, दुनिया जी तंगियुनि खां बि निकिरनि, दुनिया जे मूंझारनि खां, तकलीफ़ुनि खां ऐं परेशानियुनि खां, हिननि खां बि जेको थो यानी बेचैनियुनि खां हिननि खे निजात मिले, ऐं सॼी दुनिया यानी मरण खां पोइ हमेशह हमेशह जी राहतूं हिननि खे हासिल थियनि, हमेशह हमेशह जी बाहि खां बचनि, हमेशह हमेशह जे अहिड़नि ईज़ान खां बचनि जंहिंखां पोइ कामयाबी जो सवाल बि पैदा कोन थो थी सघे। असांजो इहो जज़्बो आहे, ऐं अल्लाह पाक असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां पाण बि दीन ते हलूं, ॿियनि खे शफ़क़त सां, मोहब्बत सां दावत ॾियूं ऐं दीन खे सम्झूं। दीन वॾी नेमत आहे,
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तालीमात क़ुरान ऐं हदीस सुन्नत या वॾी नेमत आहिनि। अल्लाह ताला असांखे इन जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या दल जलाली वल इकराम, या दल जलाली वल इकराम, या दल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।